Registrar Dr. Murtad Dayo, Director, all directors, officers, paramedic, या जेके नवा नुमाइंदा चूंडिजी आया हो उहे सभु 12 दोस्त जेके पैरामेडिक आहिनि या ऑफिसर एसोसिएशन जा आहिनि उहे ऐं असांजा जेके मुलाज़िम आहिनि असांजा पंहिंजा उहो सभु सभिनी खे मंझंदि जो सलाम। अॼु मूंखे हिकिड़ी ॻाल्हि जी इंतिहाई ख़ुशी थी जेका ॻाल्हि साराहिण जहिड़ी आहे त जॾहिं हिन साल सुठा रवाज पवनि पिया यूनिवर्सिटी में ऐं हाणे यूनिवर्सिटी ज़रूरु तरक़ी कंदी। ऑफिसर एसोसिएशन वारनि जी लोगो वारनि जी इलेक्शन थी जॾहिं जी ओथ सेरेमनी थी त सभु गॾु हुआ ऐं अॼु पैरामेडिक में बि सभिनी ग्रुपनि जा गॾु आहिनि। इहा तमामु सुठी रवाज आहे। इलेक्शन ॾींहुं रिज़ल्ट अचण खां पोइ इलेक्शन ख़तमु पोइ पाण हिकु आहियूं पोइ पाण खे गॾिजी सॼी पंहिंजे इदारे जी भलाई लाइ गॾिजी सॼी पाण खे वेहणो आहे। हीअ तव्हांजा जेके चार्टर डिमांड जेके मूंखे तव्हां उन्हनि ॾेई विया हुआ इन सभिनी खे मूं पढ़ियो आहे ऐं सभिनी शयुनि खे ॾिठो आहे। मुंहिंजो तव्हां 2 सालनि में 2 साल पूरा थी विया आहिनि 2 सालनि में जेको यूनिवर्सिटी में मूं कमु कयो आहे या जेतिरी मूं घुसायो आहे या जेतिरियूं मूं मोकलूं कयूं आहिनि तव्हां सभिनी जे साम्हूं आहिनि। मुंहिंजे ख़्याल में कंहिं आचार्य ते बि मूं मोकल कोन कई आहे। तव्हांजा पंहिंजा मसइला हुआ पाण सभु हिते नंढा वॾा थिया आहियूं। पीअण लाइ पाणी कोन हो उन लाइ केॾी जफ़ाकश कईसीं। उन खां पोइ सॼो दरिया जे कप ते वेठा हुआसीं सॼा असां वटि को लांड कोन हुई पार्क कोन हुई सुका पिया हुआसीं। अॼु यूनिवर्सिटी माशाल्लाह असांजी ग्रीन आहे। असांजी इहो पाण सभिनी जी इन में महिनत आहे। असांजो सोचूं थी कमु करण वारा तव्हां आहियो जेके जिन हिनखे ग्रीन कयो आहे हिनखे सजायो आहे सुहिणो कयो आहे। अॼु तव्हां बि जॾहिं ॾिसो था तव्हांजूं अखियूं थधियूं थियनि थियूं। हीअ 2 टे मसइला जेके आहिनि मूंखे सॼी ख़बर आहे। हीअ जेको तव्हां डिमांड खणी आया आहियो न इन डिमांड खां अॻु में मुंहिंजी डायरी में इहे सभु पॉइंट्स लिखियल आहिनि। मूं हर हेॾो वॾो सिलेक्शन बोर्ड कयो टीचिंग फैकल्टी खे बि फैसिलिटी ॾिनमि अकोमोडेट कयमि ऑफिसर्स खे बि कोशिशि कयमि त मैक्सिमम ऐं सपोर्ट करे सघां। पैरामेडिक वारनि जे लाइ मूं मैक्सिमम कोशिशि कई। एतिरे क़दुरु जो ऑडिट पैरा लॻी पई आहे त इहो 1000 रुपया जेको तव्हां हिननि जो अलाउंस वधायो आहे त कहिड़े खाते में वधायो आहे। तॾहिं सर्टिफिकेट में बि वॾो बहस थियो। तॾहिं मुंहिंजो यार ॻाल्हि ॿुधो तुंहिंजे मुंहिंजे लाइ 10,000 रुपया का शइ कोन्हे 15,000 का शइ कोन्हे। ग़रीब माण्हू जंहिंजो पघार ई 18,000 आहे उनखे जेकॾहिं 1000 रुपया हर महीने वधीक मिलंदा त साल में 12,000 मिलंदा। वीचारो मिड़ी कुझु न कुझु पंहिंजे लाइ करे थो उन्हनि लाइ इम्पोर्टेंट काफ़ी शयुनि ते DM वेठो आहे हिते ऑडिट पैरा लॻल आहिनि। असांजो DSC हाणे PSC थियणी आहे हुते असांखे जवाबु ॾियणा आहिनि। मुंहिंजो न जो बटण ख़राबु आहे मुंहिंजो हा जो बटण सही आहे। माना मुंहिंजी ऐं मूं वटि न का कंहिं ॻाल्हि लाइ कोन्हे पर हा कंदो ऐं कोशिशि कंदो आहियां ॿिए खे रिलीफ ॾेई ऐं ख़ुशि थींदो आहियां। इहा मुंहिंजी तबियत आहे बचपन खां वठी हेसि ताईं। कुझु हुन में लीगलिटीज़ ॾिसणियूं पवंदियूं आहिनि। लीगलिटीज़ ॾिसणियूं पवंदियूं आहिनि छो त अॼुकल्ह तव्हांजा पोर्टल में खुलिया आहिनि तव्हांजी मीडिया बि आहे। उन में छा थो थिए जो उन्हनि सभिनी जो वरी जवाब ते वाइस चांसलर हूंदो आहे। माना ग़लती जेको नंढो माण्हू थो करे त आख़िरी साईं वाइस चांसलर थो करे उन करे वाइस चांसलर जवाबदार आहे। उते मुजरिम आहे ऐं उते मुजरिम में बि आउं कोशिशि कंदो आहियां मुंहिंजी प्रायोरिटी हेठि तबिको आहे छो त असांखे ख़बर आहे असां बि को हेठियां खां मथे आया आहियूं। असांखे तव्हांजी तकलीफ़ जी ख़बर आहे। सोसाइटी उहो तव्हांजो फ़ाइदो न आहे बाबा उन में मुंहिंजो फ़ाइदो बि आहे। सोसाइटी लाइ असां डॉक्टर मुर्तज़ा दायो ऐं फाइलूं खणी खणी पछाड़ी में थकासीं को फाइलूं असां उछलियूं त कंहिं ज़माने में जॾहिं कॉलेज उन खां पोइ लास्ट ईयर 2 साल थिया जॾहिं आउं वाइस चांसलर थी आयुसि त हीअ पुराणी तव्हांजी जेका यूनियन हुई तव्हांजे पैरामेडिक वारी उन्हनि सां गॾिजी असां बि हिते वॾो होमवर्क कयो आहे ऐं असांजे तव्हांजो डायरेक्टर स्टूडेंट अफेयर आहे रजिस्ट्रार ऑफिस आहे। कुझु कागज़ असांखे हथ जड़िया आहिनि कुझु जे पोयां लॻा पिया आहिनि त असांजे सोसाइटी मिले छो त पाड़े में सोसाइटियूं आहिनि असां वटि सोसाइटियूं न आहिनि। इहो असांजी सुस्ती आहे। असां शायदि इन शइ खे मुसलसल उन फाइलनि खे फॉलो करियूं आहे लॻूं आहे महिनत करियूं त सोसाइटी असांखे मिलणु घुरिजे छो न असांजो राइट
रही ॻाल्हि पब्लिक स्कूल जी त डे 1 ते मुंहिंजे पंहिंजे ध्यान में आयो त यार ग़रीब जो ॿार जी शाह साहब जो ॿार MBBS में या मेडिकल में त हिते थो पढ़े, पर प्राइमरी खां वठी इंटर ताईं वरी ॿाहिरि थो पढ़े। ते जेको मुलाज़िम वीचारो त रहे थो या जेको ऑफिसर रहे थो हुनजो ॿार प्राइमरी खां वठी ग्रेजुएशन ताईं इन साॻी एरिया में पढ़ंदो त हुनजो पैसो घटि ख़र्चु थींदो ऐं ॿारनि खे पढ़ाए सघंदो। उन लाइ पब्लिक स्कूल जे लाइ असां वॾी खतो किताबत कईसीं। आऊं ई हाजी सिकंदर ॿ दफ़ा गॾिजी बि वियासीं सेक्रेटरी वटि, उन वक़्तु मिनिस्टर सां बि मिलियासीं। उहो फाइल जो कागज़ रेडी ऐं आऊं सभिनी मिनिस्टरनि सां सेक्रेटरी सां ॻाल्हाइण लाइ तयारु। तव्हां नस्बा जो को बि हिकिड़ो नुमाइंदो ॾियो मूंखे जेको माना इन फाइल जो परसू करे ऐं पंहिंजे रजिस्ट्रार ऑफिस जो माण्हू बि ॾियां थो त जीअं त इहा ठहियल ठुकियल बिल्डिंग पई आहे पढ़ाइनि त कुझु कोन था, असीं छो न खे असीं इंग्लिश मीडियम पब्लिक स्कूल करे पंहिंजे मफ़ाद लाइ इस्तेमालु करियूं। ॿिया तव्हांजा हिन में जेके मुतालबा आहिनि कुझु HR डिपार्टमेंट सां रिलेटेड, कुझु तव्हांजा फाइनेंस डिपार्टमेंट सां रिलेटेड आहिनि, कुझु तव्हांजा इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट सां रिलेटेड आहिनि, कुझु तव्हांजा प्लांटेशन ऑफिसर सां रिलेटेड आहिनि। तव्हां पार्क जी ॻाल्हि कई, ऐं त चाहींदुसि त मुंहिंजी कॉलोनी अहिड़ी हुजे जेको पार्क जॾहिं ग्रीन हुजे विचा ॿार खेॾनि ऐं पाण गुज़रा। ऐं गुज़रंदो आहियां हिते धिका खाईंदो रहंदो आहियां कॉलोनी में। मूं हिकिड़ी शइ ॾिठी आहे पाणी जो मसइलो मूं इमरजेंसी बेसिस ते कोशिशि कई त बाबा पीअण जो पाणी त ॾियो न। पोइ उन पाणी जे लाइ असां कोशिशि कई आहे तव्हांखे लाइनूं कुझु विछाइजी वियूं आहिनि, कुझु मुंहिंजे ख्याल में कमु थी वेंदो, कची आबादी खे बि पाणी मिली वेंदो हलियो थी वियो हूंदो या थियण वारो हूंदो। जेका मुंहिंजी इहो बि अलाह साईं आऊं हिते इन लाइ आयो आहियां, मूं अलाह जे मूं में ॿियो छा आहे, मूं कुझु कोन्हे। तव्हां ग़रीबनि जूं दुआऊं आहिनि जेको हिन कुर्सी ते वेठो आहियां। दिलि चाहे थी त इहे दुआऊं मूंखे मुसलसल मिलंदियूं रहनि, इहे दरवाज़ा बंदि न थियनि। उन करे असां सभु पाण में विहूं था। असां इहे तव्हांजो काफ़ी शयूं डिस्कस कयूं आहिनि, काफ़ी कंदासीं। कुझु तव्हांजा असांजो न जो बटण ख़राबु आहे, हा शुरू आहे, पर हर कमेटी में कोशिशि कंदासीं असीं त जिते तव्हांजी असिस्टेंट जी असांखे ज़रूरत पवंदी त तव्हां ॾिसो ऐं का शइ लिकायां कोन थो, जिते का ॻाल्हि हूंदी तव्हांजे साम्हूं रखंदो। तव्हांजो नुमाइंदो असां सां गॾु हिकिड़ो वेही सभु न हिकिड़ो नुमाइंदो कंहिं हिकिड़ी कमेटी में ॿी बि टी बि उहो पाण असां सां वेही डिस्कस करे असीं जेको बि एमिकेबल सोल्यूशन हूंदो उहो पाण कंदासीं। अचूं था सईद जी ॻाल्हि कई त साईं वटि जॾहिं वक़्तु त पैसा कोन्हे। हाणे ॻाल्हि छा आहे त BC बादशाह हूंदो त बाबा हिकु ग्रेड खां वठी 22 ग्रेड ताईं जंहिंखे वणे रखे उहो माना पावर। इहो सेप्टेंबर 2017 में नेब एडवाइज़री इहो पावर कयो ख़तमु, ठीकु आहे। उन खां पोइ यूनिवर्सिटी में बजटूं HECD दी हुई, डेवलपमेंट जा फंड ॾींदी हुई, सिंध गवर्नमेंट ॾींदी हुई। हिन साल हायर एजुकेशन कमीशन 10% असांजी बजट कटी। लास्ट ईयर सिंध गवर्नमेंट 220 मिलियन असांखे कोन ॾिना। मूंखे ॿुधायो जंहिंमें उन 220 मिलियन पूरा कोन ॾिना। उन हूंदे बि हेसि ताईं अलाह जी महिरबानी सां उन वारी ॻाल्हि त सभिनी कंहिं बि डिपार्टमेंट जी का बि शइ असां जेका आहे न उहा को ग्रास लेवल ते रोकी कोन्हे। पघारूं मिलनि पियूं, ॾाढो हर महीने परेशान हूंदा आहियूं। अलाह करे हिन महीने सैलरी ॾेई सघूं घटि में घटि। एतिरे हिकिड़े महीने में मूंखे इहो बि डिसीजन करिणो पियो त हिक खां 16 ग्रेड वारनि जी सैलरी मूं हलाए छॾी ऐं ऑफिसर गज़ेटेड ऑफिसर जी मुंहिंजो बाबा इहा सैलरी 2 ॾींहंनि खां पोइ हलाईंदासीं, उतां पैसा अचनि छो त इहे अकाउंट चेक ई कोन कंदा जैसे 2 ॾींहं पाण खे मिली वेंदा ऐं उन्हनि जी रड़ बि कोन थींदी। असां ईअं बि कयो हूंदो, पर मूं 1 खां 16 ग्रेड वारनि जी सैलरी बि केॾी मजबूरी में हलाई। रहियो सुवाल हिन में सभु मुतालबा ठीकु आहिनि, को ग़लति कोन्हे, पर कुझु शयूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जिते जीअं असां बाबा मूं किथे हिकिड़ी ॻाल्हि आई त ऑडिट करणु लॻी, मुंहिंजो बाबा इहो सर्टिफिकेट डिसीजन कयो आहे। चए बाबा सर्टिफिकेट ते डिसीजन कयो आहे त तव्हां फाइनेंस डिपार्टमेंट खां अप्रूवल कोन वरिती आहे। अची 10-15 कानून उते छिका हुजे, DSC बि उते उन छिका में पोइ मिड़े मुंहिंजो साईं नओं माण्हू ग़लती थी वई, ईंदड़ हाणे पोइ पुछंदासीं हिन पैरा खे ड्राफ्ट करियो। ईअं करे बि मूं तव्हां सभिनी जा इहे कोन कया आहिनि। मुंहिंजी हिकिड़ी नंढड़ी 2 गुज़ारिशूं आहिनि। ॾिसो तव्हां मां को बि मूंसां मिलणु आयो हुजे ऐं आउं न मिलियो हुजां, हिते हुजां ऐं न मिलियो हुजां, केरु हथु खणे तव्हां नथो मिलां, सभिनी सां मिलां थो, सभिनी खे ॿुधां थो। इन करे जो ॿुधंदुसि मिलंदुसि तॾहिं मूंखे मसइलनि जी ख़बर पवंदी ऐं तव्हांखे हल कंदुसि जेके मुंहिंजे वस में हूंदा। जे बस में न बि हूंदा तॾहिं बि तव्हां
असांखे को ॿियो कसबो ॿुधाईंदुसि ऐं ॿुधाईंदो रहंदो आहियां। मुंहिंजी सॼी एडमिनिस्ट्रेशन वारा असीं सभु गॾु आहियूं। थोरी अचूं था हिन जी ॻाल्हि ते त हाणे असांजी इस्पताल आहे, क्लिनिकल इस्पताल असांजी सफ़र थी करे। छंछरु ॾींहुं जुमे ॾींहुं मरीज़ दाख़िल थियो, असांजो केरु असीं बि थी सघूं था। जुमे ॾींहुं दाख़िल थियो नमाज़ जे टाइम ते, जुमो हफ़्ते वॾा डॉक्टर विया हलिया, ओटियुनि खे ताला लॻी विया। छंछरु आचर वरी सूमरु ॾींहुं माण्हू मूं जहिड़ो कोर्स थो हलियो वञे, सूमरु ॾींहुं 8 बजे जे बजाय 11 बजे पहुतुसि वार्ड में। एतिरा ॾींहं मरीज़, एतिरो टाइम मरीज़ 2.5 ॾींहं मरीज़ सफ़र कयो। उहो असीं पाण हूंदा आहियूं ऐं मूंखे डेली फ़ोन ईंदा आहिनि त आऊं दोस्तनि सां डिस्कस बि कयूं। मुंहिंजो यार इहो छॾी पासे वारी सभु यूनिवर्सिटियूं छॾी खुलियल आहिनि, पाण 5 ॾींहं खुलियल आहियूं, सम्झ में कोन थो अचे। बहरहाल असीं सोचूं पिया, मूंखे उमेदु आहे त मुंहिंजी फैकल्टी मूंखे साथ ॾींदी ऐं असां इहो 6 ॾींहंनि खां 5 ॾींहंनि खां 6 ॾींहं कंदासीं। त ॻाल्हि ईमानदारी जी ॻाल्हि इहो आहे त 8 खां वठी 3 बजे ताईं टाइम आहे। 8 खां वठी 3 ताईं टाइम आहे। असांखे 35 कलाक पढ़ाइणो आहे हफ़्ते में। ऐं सची ॻाल्हि ॿुधायां त उहो 35 कलाक पूरा कोन था थियनि। सची ॻाल्हि ॿुधायां ऑनेस्टली, असां जॾहिं हिक ॿिए सां सच ॻाल्हाईंदासीं, पंहिंजो पाण खे बि अहसासु महसूसु कंदासीं, तॾहिं सुठो करे सघंदासीं। असीं 1950 माण्हू आहियूं यूनिवर्सिटी में, हींअर 1950 माण्हू आहियूं, ठीकु आहे। बजट सिंध गवर्नमेंट 22.5% कटे छॾी आहे, छो त सिंध गवर्नमेंट खे कोन थी मिले। 10% ACC कटे छॾी आहे। पघारूं असां फ़र्क़ु ते 15% वधाए छॾियोसीं। पैसा घटि आहिनि, शयूं वधीक आहिनि। इंतिहाई माना तकलीफ़ थींदी आहे। पघारूं जीअं गवर्नमेंट नोटिफिकेशन कढियो उन ॾींहुं पघारूं वधाए छॾियूं। पोइ इहो कागज़ जो मुंहिंजा फाइल, पोइ इहो कराची जा चकर ऐं उते हलां पियो ऐं उन जॻह ते कुझु आसिरो मिलियो आहे। 700 मिलियन माइनस में आहे यूनिवर्सिटी, 700 मिलियन। हाणे 700 मिलियन जी तव्हांजी यूनिवर्सिटी में माना हिकिड़ो त मुंहिंजा हथ ॿधिया विया, बाबा कंहिंखे न नौकिरी ॾियां, मूंखे जेकॾहिं स्वीपर बि रखिणो आहे नथो रखी सघां। पोइ VC जा पावर अथॉरिटी केॾा वई, हिकिड़ी त इहा ॻाल्हि वई। ॿी ॻाल्हि त बाबा पैसा कोन्हे। एतिरे क़दुरु जो मथे बि मूं चयो हूंदो, मुंहिंजो हिकिड़ो दीवान, ॿियो पैसा आहिनि कोन, पोइ मुंहिंजे वेहण जो फ़ाइदो कोन्हे। सो कोशिशि लॻा पिया आहियूं ॿारनि जे स्टूडेंट्स जे लाइ स्कॉलरशिप जेके आहिनि से कुझु डिपार्टमेंट कोन ॾींदा हुआ, कुझु 10 माण्हू 10 स्कॉलरशिप कोन ॾींदा हुआ, 10 मां 10 थियूं जेके न ॾींदा हुआ। 2 इदारा उन खां 50 ॿारनि जी स्कॉलरशिप वठी आयुसि। सिर्फ़ु इहो सोचे त बाबा हिन ॿारनि खे स्कॉलरशिप मिलंदी, उनजे लाइ इहो वरी ॿिनि ॿारनि खे मिलंदी, मेरिट ते मिलंदी, त इंशाल्लाह इहो मसइलो बि हल थी वेंदो। बाक़ी ॿिया सभु मसइला पढ़िया आहिनि, सभिनी स्टेक होल्डर सां डिस्कस कयो आहे ऐं पाण इंशाल्लाह वेंदासीं। ऐं तव्हां ई डिफरेंट जेके जेको जहिड़े डिपार्टमेंट जो सभिनी खे डायरेक्शन ॾेई छॾिया आहिनि। इंशाल्लाह तव्हां कोशिशि कंदासीं, गिनती कंदासीं। दिलि में कोन रखो। सईद जी ॻाल्हि मूंखे हिकिड़ी वणंदी आहे। केॾी महिल चवंदो आहे इहे ॾाढो थो ॻाल्हाए, पर जॾहिं सॼो ॻाल्हाईंदो आहे दिलि हाल ओरींदो आहे त माण्हू सोचंदो आहे त यार चए त सच थो। जॾहिं चए सच थो, जॾहिं हू ॻाल्हाए थो, ॿुधाए थो, त असां उनखे कंदासीं। मूंखे उमेदु आहे, पर हिकिड़ो नओं रवाजु विझणो आहे। उहो इहो आहे त मूंखे का शिकायत कोन्हे। मूं लास्ट टाइम ते मूं ऑब्जर्वेशन मूंखे शिकायत कोन्हे त को कुझु माण्हू हूंदा। आउं चवंदो जे आउं पाण रेग्युलर ऐं पंक्चुअल न हूंदुसि त मुंहिंजी जोड़ी जे हिसाब सां नथो चई सघां। जीअं आउं रेग्युलर ऐं पंक्चुअल हूंदुसि त मूंखे चई सघां थो। त यूनियन जे दोस्तनि खे आउं चवंदुसि तव्हांजी मीटिंग टाइम ॿाहिरि जे टाइम टेबल उहो जेको आहे उहो तव्हांजी मजबूरी आहे, तव्हांखे वञिणो आहे, अटेंड करणी आहे। ॿिए टाइम में तव्हां बि रेग्युलर थियो त असांजा सभु मुलाज़िम रेग्युलर थियनि। त तव्हां ॾिसिजो मुंहिंजे टेनियोर जा बाक़ी जेके 2 साल बचिया आहिनि हुन में इन यूनिवर्सिटी खे पाण मिसाली यूनिवर्सिटी कंदासीं। तव्हांजे लाइ मुंहिंजा दरवाज़ा खुलियल आहिनि ऐं खुलिया ई रहंदा। मोस्ट वेलकम एट एनी टाइम। फिनांस टोटल मूं ऑनलाइन करे छॾी आहे। हर माण्हू पंहिंजी अकाउंट में केतिरा पैसा विया, कीअं विया, छा विया, उहो असां ठाहे छॾियो आहे। कुझु माण्हुनि खे असां उहो उन्हनि जो अकाउंट नंबर पासवर्ड ॾिनो आहे। IT वारे रहीम साहिब हिते वेठो आहे, उनखे चवां थो जिन बि दोस्त खे खपे थो
बैंक में तव्हांखे फ़ोन करे कोन पुछणो पवंदो, तव्हांखे ख़बर पवंदी त तव्हांजे अकाउंट में कहिड़ा पैसा कहिड़ी मद में विया या न विया। इंश्योरेंस जा मसइला आहिनि, ॿिया मसइला आहिनि, इहे सभु मुंहिंजी कंसिडरेशन में आहिनि। छो त वरी फ़ोन मूंखे था अचनि अस्पतालनि मां, त उहो सभु मुंहिंजी कंसिडरेशन में आहिनि। बजट जे ज़हन में रखी सभु कंदासीं। असां लास्ट टाइम त इहो वर्कआउट कयोसीं त कंहिं बैंकनि सां ॻाल्हायोसीं त भई जिन बैंकनि में असांजा पैसा पिया आहिनि उन बैंक्स खे असां थोरो कयोसीं त तव्हां असांखे इंट्रस्ट फ्री लोन ॾियो, न त पैसा कढाए था वञोसीं। असां इहे बि उनखे धमकियूं ॾिनियूं, फॾा असां जोड़ियो वेठा आहियूं, उहे असांखे पना आहिनि। पुराणा दोस्त तव्हांजा जेके हुआ उहे बि उन वक़्तु मुतालबा खणी ईंदा। इनशाला तव्हां हुननि जे क़ाफ़िले खे जीअं अॼु गॾु खणी था उन्हनि खे हलो त उहे पना आहिनि, खणो असां खां, वठो जेके हिननि खां वठो, पाण गॾिजी सॼी इनशाला पंहिंजे लम्स में पाण हिक ॿिए मां आहियूं, पाण मां केरु धारियो कोन्हे। ॿियो जेको आहे न, थोरो कुर्बान जी ॻाल्हि मूंखे ॾाढी वणी त माण्हू मुनाफ़िक़ न हुजे, माण्हू सचो हुजे, जेको ॻाल्हाए उहो ॻाल्हाए। जॾहिं खां हीउ पोर्टल खुलियो आहे त अॻे मूंखे ख़बर कोन्हे त ईअं हूंदो आहे। हीउ पोर्टल खुलण खां ख़बर पए त न यार अञा एतिरा मेंटली ज़हनी तरह सां असीं अञा एतिरा मेच्योर न थिया आहियूं। हू हुनजी चुगली आउं सम्झी वेंदो आहियां। असांजो लोकल माण्हू आहे त हीअ कंप्लेन कई हूंदी, हीअ किथां आई आहे। बाबा पुराणे ज़माने में ग़लति थियो, सही थियो, थी वियो, उनखे आउं रिवर्स नथो करे सघां न। हाणे अॻिते बि तव्हां साथ ॾियो त सभु शयूं पाण मेरिट ते करियूं। उन करे यार छॾियो इहे ॻाल्हियूं। रोज़ानी 50 इहे पोर्टल जा जवाब लिखण में असांजो टाइम थो गुज़रे। डेली 2 कलाक सुबुह जो मॉर्निंग में पोर्टल जा जवाब लिखण में थो लॻे, ऐं उन्हनि जे जवाब लिखण खां पोइ इहो ॿाहिरियों माण्हुनि खे कंहिंखे कहिड़ी ख़बर अथव बाबा मुंहिंजे पेट में, मुंहिंजे घर में छा आहे। मुंहिंजे घर में जेके मूंसां गॾु हूंदा उन्हनि खे ख़बर आहे न। उन करे पंहिंजे इदारे खे बचाइणो आहे, पंहिंजे इदारे जी इज़त मथे करणी आहे। पाण मेडिकल यूनिवर्सिटी आहियूं, ओल्डेस्ट यूनिवर्सिटी आहियूं, फर्स्ट यूनिवर्सिटी आहियूं पब्लिक सेक्टर पाकिस्तान में, ऐं असां उन करे असांखे असांजी यूनिवर्सिटी जो नालो मथे हूंदो त असीं मथे हूंदासीं। मुद्दा आहे साहब तव्हांजे मथां इहो बेज लॻल आहे, ॾेखारियो इहो बेज लॻल आहे। हीउ बेज लियाकत यूनिवर्सिटी जो बेज आहे। कॾहिं तव्हां न हो त आउं चवंदो हिकिड़ो पाकिस्तान जो हुन में फ्लैग आहे, ॿियो असांजी यूनिवर्सिटी जो फ्लैग आहे। आउं चाहींदो असांजो माण्हू ॿाहिरि वञे, बेज हणी वञे, ऐं फ़ख़ुर सां माण्हू ॾिसण त लम्स जो आयो आहे, ऐं असांजी हर हिंद इज़त थिए। अचो हथ मिलायो, गॾिजी जदोजहद करियूं हिन इदारे जे नाले खे रोशन करण लाइ। पाकिस्तान ज़िंदाबाद।